जुडो में हिंदू मेघवाल बिरादरी पारां श्री कृष्ण भगवान जो जन्म ॾींहुं धाम धूम सां मल्हायो वियो। जुडो में देड़ा हाउस ते खावड़ो जी मूर्ति रखी वई, जिते वॾी तादाद में औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि मुख़्तलिफ़ क़िस्म जी मिठाइयूं ऐं फ्रूट खणी मुजस्समे अॻियां रखी पूजा करे मुल्क पाकिस्तान जे लाइ प्रार्थनाऊं कयूं। ये आज का जो त्यौहार मना रहे हैं पाकिस्तान के अंदर कि पूरी दुनिया के अंदर श्री कृष्ण जन्म उत्सव मनाते हैं, बड़े धूमधाम से मनाते हैं। बड़ी मेहरबानी पाकिस्तान गवर्नमेंट की, पाकिस्तान आर्मी की, जिन्होंने हमारे को बिल्कुल तहफ़्फ़ुज़ किया है और हमें खुशी से पाकिस्तान में आज़ादी से अपना त्यौहार मनाने की बहुत बड़ी हमारी इन्होंने कोशिश की है हमारे को हिफाजत देने की। इसके अलावा ये हमारा जो बहुत बड़ा त्यौहार है, छोटे बड़े हर हिंदू तबके के लोग जो हैं वो कृष्ण त्यौहार को धूमधाम से मनाते हैं। जीअं त सॼी दुनिया जा अॼु असांजो जेको मज़हबी त्यौहार आहे श्री कृष्ण जन्म उत्सव जेको मल्हाए रहिया आहियूं। भॻवान श्री कृष्ण जो जन्म ॾींहुं आहे, उन ॾींहं ते असां हिंदू धर्म जा जेके बि असां माण्हू आहियूं उहो पंहिंजे मज़हबी अवतार जेको आहे श्री कृष्ण उनजो त्यौहार ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। श्री कृष्ण भॻवानु पंहिंजे मामा कंस जेको ज़ालिम हो उनजो ज़ुल्म जो ख़ात्मो करण लाइ अवतार वठी आयो ऐं कंस जो ख़ात्मो करे ऐं धरती ते धर्म सच हक़ ऐं सचाई जी फतेह कराई। त हीउ अवतार जेको आहे हक़ ऐं सच जी फतेह आहे। इन करे असां तमामु मज़हबी जोश ऐं जज़्बे ऐं अक़ीदे सां मल्हाईंदा आहियूं, पूॼा पाठ कंदा आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।